इंतजार करे। हजरत मौलाना मोहम्मद ईसा समोसा। अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा व क़ाला नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना अव्वलुहुम ख़ल्क़न व आख़िरुहुम बअसा वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना सय्यिदु वलद आदम यौमल क़ियामति वला फ़ख्र सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहु नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल ख़ल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मूं तव्हांजे साम्हूं जेका आयत सगोरी तिलावत कई उन में अल्लाह ताला असांजे नबी सगोरी जूं 5 सिफ़तूं बयान कयूं। शाहिद, बशीर, नज़ीर, दाई, सिराज मुनीर। ये 5 सिफ़तूं अल्लाह से इन आयत में बयान कई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में। इन्हनि मंझां 5 लफ़्ज़नि मंझां आख़िरी लफ़्ज़ आहे सिराज मुनीर। इन जी थोड़ी वज़ाहत करियूं था, टाइम इलाही थी वियो आहे, बेटा थकाए वेठा आहियो। सिराज मुनीरा, सिराज जे लफ़्ज़ जो 2 माना आहिनि, हिकिड़ी सची पची माना, ॿी नकली माना। हिकिड़ी ओरिजिनल माना, ॿी मजाज़ी माना। सिराज जे लफ़्ज़ जी ओरिजिनल माना आहे ॾीओ, चिराग। ॿी मजाज़ी माना आहे सिज। सिराजम वहाजा कुरान शरीफ़ में बरंदड़ सिज, बरंदड़ ॾीओ, सिज खे चइबो आहे। सिराज जे लफ़्ज़ जी माना ॾीओ बि आहे, सिराज जे लफ़्ज़ जी माना सिज बि आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान समझाइण जे लाइ अल्लाह ताला मिसाल ॾिनो। रसूल जी अज़मत ऐं शान खे समझाइण लाइ अल्लाह से मिसाल ॾिनो त मुंहिंजो नबी ईअं आहे जीअं सिज आहे। दुनिया जे अंदरि उसूल हूंदो आहे त जॾहिं का बि अहिड़ी हक़ीक़त हुजे जेका लफ़्ज़नि में बंदि न थी सघे, जेका माण्हू लफ़्ज़नि सां का हक़ीक़त बयान न करे सघे ज़बान सां, त पोइ वरी उनजो मिसाल ॾियो। अला खीर मूं खाधो, अहिड़ो मिठो हो, अहिड़ो मिठो हो, अहिड़ो मिठो हो। हाणे खीर जी मिठास कीअं हो बयान, लफ़्ज़ में आहिनि कोन वटि जो खीर जी मिठास खे या कंहिं बि शइ जी मिठास खे बंदि करे लफ़्ज़नि में सो वटि कोन्हे। पोइ जी अहिड़ो मिठो, अहिड़ो मिठो जहिड़ी माखी। ॻाल्हि सॼी उछले माखी ते वई। अब डॉक्टर ख़ालिद मां सूमरो एॾो सखी आहे, एॾो सखी आहे, एॾो सखी आहे। हाणे डॉक्टर साहब जी सखावत लाइ उन्हनि लफ़्ज़ त कोन्हे जो उनखे बंदि करे फिरे करे जहिड़ो हाकिम करे। ये हिकिड़ी शइ जी हक़ीक़त या माण्हू लफ़्ज़नि में जॾहिं बंदि न करे सघंदो आहे त कंहिंजी दिलेरी खे शींहं सां पियो तशबीह ॾे, कंहिंजी सखावत खे हाकिम सां पियो तशबीह ॾे, कंहिंजी मिठास खे माखीअ सां पियो तशबीह ॾे। तीअं अल्लाह तबारक व तआला मुखातब आहे माण्हुनि सां। इन जे करे रब्बुल आलमीन जेका कलामुल्लाह में ॻाल्हि करे थो सो माण्हुनि जे लियाकत जे हिसाब सां थो ॻाल्हि करे। जेतिरी अवाम में माण्हुनि में सहप ऐं सम्झ आहे। 6 क्लास वारे शागिर्द खे तव्हां जेकॾहिं 10th जी इंग्लिश पढ़ाईंदा, उहो छा सम्झंदो? हुन में अहलियत ई कोन्हे का।
तू तो बराबर प्रोफेसर ही MBBS PhD बनानो MPhil बनानो पर छोरो ही में तो समझे को ना छोरो तो 6 क्लास जो उनके तू समझा बाबा ही A है ये B है गाल है तू छोकरे सां छोकरे जी ताकत मुताबिक जितरो छोकरे में अकल है समझा इन हिसाब सां तू गाल रब्बुल आलमीन जेके पंहिंजी ताकत जे हिसाब सां ॻाल्हाइण शुरू करे ॾे जेका रब जी ताकत आहे त छा ईसो समझे छा पूछो समझे रब्बुल आलमीन त माण्हुनि सां ॻाल्हाए थो माण्हुनि जे अकुल सम्झ ताक़त लियाकत मुताबिक़ इनजे करे रब्बुल आलमीन पंहिंजे नबी जो शान सम्झाइण जे लाइ मिसाल ॾिनी त मुंहिंजो नबी ईअं अथव उनजो शान ईअं बुलंद आहे जहिड़ो सिज सिराज मुनीर भला सिज ताईं केरु पुॼी सघंदो ए साइंसदान वञनि पिया चंड ते उते जा प्लाट वठनि हिनखे चयो त कहिड़ो सिज ते नथा वञो वञो त ख़बर कोन्हे न सिज ते न ईंदा सिज गरम तरीन शइ आहे दुनिया जी गरम में गरम शइ सिज आहे जेको वेझो थींदो हुनखे साड़े करे न वेंदा जी अॼु जी तरीक़े सिज ते न पहुतो आहे न पहुची सघंदो कि क़यामत तक दुनिया जो को बि इंसान मोहम्मद जे शान खे न पहुतो आहे न पहुचंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जी तशबीह ॾिनी वई आहे सिज सां छो हिन मादी दुनिया जे वजूद जो दारोमदार सिज ते आहे जे सिज न हूंदो त इहा मादी दुनिया हली कोन सघंदी कीअं सिज जे करे समुंड में जोश थो पैदा थिए ऐं वधीक साइंसदान आहियो मूंखां वधीक इहे शयूं पढ़िया आहियो असीं मुला माण्हू असांखे त तव्हां मौत खूह जो ॾेढ चवंदा आहियो ऐं मुलनि खे अचे कुझु कोन थो इल्म आहे हिन पासे असां हिन पासे कुझु कोन मादी दुनिया जे वजूद जो सबब सिज ते आहे सिज न हूंदो इहा मादी दुनिया हली कोन सघंदी छो सिज जे करे समुंड में जोश थो पैदा थिए उनजे करे समुंड मां बुखार था निकिरनि जिनजे करे उहे ककरनि जी शकिल था तयारु कनि जिनजे करे बारिश जो सिलसिलो हले थो दुनिया में सिज न हूंदो समुंड में गर्मी पैदा कोन थींदी सिज में जोश कोन ईंदो बल्कि सिज ॼमी बर्फ़ सिज जे न हूंदो त समुंड ॼमी बर्फ़ थी वेंदो सिज जे करे समुंड जो बका आहे समुंड जे पाणी में तलातुम आहे जोश आहे हुन में टकराव थो थिए ककर था तयारु थियनि बुखारात था निकिरनि मींहं जो सिस्टम थो हले सिज न हूंदो सॼो सिस्टम इहो डामाडोल थी वेंदो सिज न हूंदो त बर्फ़ कोन करंदी दरिया कोन रहंदा नहरूं कोन हलंदियूं आबी सिस्टम ख़तम थी वेंदो फसल कोन थींदा सिज न हूंदो त इंसान जे रत जी हरारत ख़तम थी वेंदी रत साह वारी शइ बरक़रार न रही सघंदी सिज न हूंदो त फसल पचंदा कोन आबादियूं पचंदियूं कोन अनाज तयारु कोन थींदा फ्रूट तयारु कोन थींदा सिज जे करे अनाज फ्रूट खाधे पीते जूं शयूं रत जी हरारत समुंड जो जोश ऐं तलातुम ही पूरा ही पाणी जो सिस्टम हे ककर हे गोरियूं हे खिवड़ियूं पूरी दुनिया जे हिन वजूद जो सिस्टम कुदरत वारे सिज सां वापसि त करे छॾियो आहे सिज हिन मादी दुनिया जे वजूद जो सबब आहे जे सिज न हूंदो त दुनिया हली कोन सघंदी जे मोहम्मद न हूंदो त दुनिया जुड़ी कोन सघंदी सिज जे वजूद ते दुनिया जो वजूद आहे मोहम्मद मुस्तफ़ा जे वजूद ते हिन काइनात जो वजूद रसूल जे सदके हिन जहान खे जोड़ियो सिज जी कल्ह बि ज़रूरत हुई अॼु बि आहे सुभाणे बि हूंदी सिज जी असांखे कल्ह बि ज़रूरत हुई ऐं अॼु बि आहे ऐं सुभाणे बि हूंदी क़यामत तक सिज जी दुनिया वारनि खे ज़रूरत आहे हिकु ॾींहुं बि सिज जी ज़रूरत कान्हे दुनिया मुस्तग़नी बेपरवाह नथी थी सघे तीअं मोहम्मद मुस्तफ़ा जे नबूत वारे सिज जी कल्ह बि ज़रूरत हुई त अॼु बि आहे त क़यामत तक रहंदी सिज पुराणो कोन थियो किरोड़े साल गुज़री विया सिज पुराणो कोन थियो न सिज जो तेल ख़तम थियो न सिज जी वट ख़तम थी किरोड़े साल गुज़री विया सिज पुराणो कोन थियो 1400 साल गुज़री विया मोहम्मद मुस्तफ़ा जी नबूत पुराणी जीअं सिज किरोड़े सालनि खां पोइ बि पंहिंजी जवानीअ सां अॼु दुनिया खे गरमाए पियो कि 1400 साल गुज़रण खां पोइ बि मोहम्मद मुस्तफ़ा जी नबूत वारो सिज हिननि आशिक़नि ऐं पतंगनि खे गरमाए जीअं सिज पुराणो न थियो आहे कि
मोहम्मद मुस्तफ़ा की नबूवत भी पुरानी न थी, उहा भी जवानी में आहे। सिज उभरियो, रात वई, रात टपड़ ॿधा, मासी केॾा अची सिज पियो अचे। सिज उभरियो, रात वई, मुस्तफ़ा आयो, गुमराही वई। सिज ईंदे ईंदे रात खे भॼायो, मुस्तफ़ा ईंदे ईंदे गुमराही ऐं ज़लालत खे भॼायो। सिज खां अॻु में सवा कलाकनि पिरे फुटे, सिज खां अॻु में सवा कलाकनि पिरे फुटे। पिरे फुटण, इहो पिरे फुटंदी आहे, न्यापो खणी ईंदी आहे। पिरे जो फुटी आहे त न्यापो खणियो पई अचे, पैगाम खणियो पई अचे त बादशाह पोयां